नशर फ़िरोज़ सिंध सभा पारां सिंध जी आज़ादी ऐं कैनाल्स ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो, जंहिं में सिंध सभा जे मरकज़ी अॻवान रैली कढी, जेका अल्लाहवाला चौक खां थींदी नेशनल प्रेस क्लब नशर फ़िरोज़ पहुती, जिते जुया सिंध क़ौमी मुहाज़ जे मरकज़ी अॻवान सूफ़ी ख़ालिद चन्ना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रहबर सिंध साईं जीएम साहिब चयो त सिंध तारीख़ी वतन आहे ऐं सिंधी हिकु तारीख़ी क़ौम आहे। इन्हनि सिंध जे रहबर सिंध साईं जीएम साहिब जे इन्हनि तारीख़ी लफ़्ज़नि ते समूरे सिंध जे मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे वापसि अचड़ी इन ई लफ़्ज़नि ते बीहणो पवंदो त सिंध असांजो वतन आहे, वतन खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। वक़्त जी हालतुनि जे मुताबिक़ रियासत पंहिंजे मन घड़त कहाणियुनि सां पार्लियामेंट जे थ्रू सिंध सां जेकी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साज़िशूं ऐं मुख़्तलिफ़ मसाला पैदा करे थी, उन्हनि समूरनि मुस्तक़िल ऐं उन्हनि जेके मसइलनि जो सिर्फ़ु आर्ज़ी बुनियादनि ते हल त असांजी जदोजहद आहे, पर उन्हनि समूरनि मुसीबतनि ऐं मुजारनि जो हल मुकमल तरह फ़िक्र जीएम सैद ऐं सिंधु देश में आहे। इन जे करे सिंधु देश मुक़दरा साईं जीएम सैद रहबर आहे। इन नारे ते समूरे सिंध जे माण्हुनि खे गॾु थियणो पवंदो। आज़ादीअ जी जदोजहद कंदड़ मुख़्तलिफ़ तनज़ीमूं असांजूं पंहिंजूं तनज़ीमूं आहिनि। सिंध सभा हुजे, जसकम हुजे, आरिसर हुजे, सभु मकतब फ़िक्र जा जेके माण्हू कुहाड़ी वारो झंडो खणी आज़ादी जे सफ़र जा पांधीअड़ आहिनि, उन्हनि जे पंध में असांजो पंधु आहे ऐं इंशा ताला हीउ पंधु असांजो आज़ादी ॾे साबिया थींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।